जय झूलेलाल प्यारा साथियों, अॼु मां तव्हांखे असां सिंधियुनि में भेनरुनि जे ख़ासि ॾिण टीजड़ीअ जे बाबति ॿुधाइणु चाहियां थी। हीउ ॾिणु सावण वारे महीने में यानी अगस्त वारे महीने में सतनारायण खां पोइ तीज ते थींदो आहे। घणो करे असां सभिनी खे ॼाण हूंदी त माता पार्वती शंकर भॻवान खे हर जन्म में पंहिंजे पतीअ जे रूप में प्राप्त कयो आहे। तंहिं लाइ घणी तपस्याऊं कयूं हुयूं। शंकर भॻवान अॼोके ॾींहं ते माता पार्वतीअ खे पंहिंजी पत्नीअ जे रूप में स्वीकार कयो हो। ऐं ॿियो वरी सती सावित्री अॼोके ॾींहं ते भॻवान खां अमर सुहाग जो वरदान प्राप्त कयो हो। तंहिं लाइ माता पार्वती ऐं शंकर भॻवान हिन टीजड़ीअ वारे ॾिण खे वरदान ॾिनो त जेके स्वामियूं 16 सिंगार करे हिन टीजड़ी माता जो विर्त धारण कंदियूं उन्हनि जी सुहाग ऐं भाग जो वाधारो थींदो, यानी उन्हनि जे सुहाग जी उमिरि वॾी थींदी। ॿियो, जेके कुंवारियूं नियाणियूं हिन विर्त खे धारण कंदियूं उन्हनि खे मन घुरियो वर ऐं घर प्राप्त थींदो। तंहिंजे लाइ सभु नियाणियूं ऐं सुहागणियूं टीजड़ीअ खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में पंहिंजे हथनि ऐं पेरनि ते मेहंदी लॻाईंदियूं आहिनि ऐं टीजड़ीअ वारे ॾींहुं सुबुह जो सवेर 4 बजे उथी असुर कंदियूं आहिनि, यानी कुझु न कुझु ज़रूरु खाईंदियूं आहिनि। तंहिंखां पोइ टीजड़ीअ खां अॻु में जेका ग्यारस थींदी आहे उन ते जेके कर्मकांडी ब्राह्मण आहिनि उहे पंहिंजे घर में 7 अन्न पोखींदा आहिनि। उहे सलाह जॾहिं वॾा थी वेंदा आहिनि तॾहिं सभु सुहागणियूं ऐं नियाणियूं मिठो जल ऐं फल खणी ब्राह्मणनि जे घर में सुबुह जो वेंदियूं आहिनि ऐं टीजड़ी माता खे जल ऐं फल चाढ़े झूले में झूलाए लोॾे करे ॻाईंदियूं आहिनि त तेरी मेरी गवरी हिंदोरे मेलुडे बांबड़ियाणी गवरी हिंदोरे मेलुडे राणी पूजे राज खे असीं पूजूं सुहाग भाग खे। अहिड़े नमूने पूॼा करे वरी शाम जो संभरी ठही तयार थी करे ब्राह्मण जे घर मिठो अखो फल ॾीओ अगरबत्ती नारियल खणी कथा ॿुधण लाइ वेंदियूं आहिनि ऐं सिक ऐं श्रद्धा सां प्रेम सां कथा ॿुधी वरी घर ईंदियूं आहिनि ऐं चंड देवता जो इंतज़ारु कंदियूं आहिनि। पर जेसी चंड न निकिरंदो आहे तेसी पाणी पी न पीअंदियूं आहिनि। जॾहिं चंड देवता निकिरंदो आहे तॾहिं चंड खे अर्घ ॾियण लाइ कचो खीर अगरबत्ती ऐं ॾीओ खणी वेंदियूं आहिनि ऐं चंड खे अर्घ ॾेई चवंदियूं आहिनि चंड उभर उभर साहिड़ी करे गोरियूं आयूं अथई कटोरा खीर भरे। अहिड़े नमूने भॻवान खे प्रार्थना कंदियूं आहिनि त भॻवान असांजे सुहाग ऐं भाग जी रक्षा कजे। पोइ चंड देवता खे अर्घ ॾेई जेको कचे खीर जी बचियल ॾात यानी प्रसाद सभिनी खे विराईंदियूं आहिनि पोइ उहो पाण प्रसाद पी करे विर्त छोड़ींदियूं आहिनि। प्यारा साथियों, असां उन्हनि सतियुनि ऐं शक्तियुनि जी संतान आहियूं जिन पंहिंजी तपस्या करे पंहिंजे पतीअ जा प्राण यमराज खां वापसि वरिता आहिनि। भॻवान पाण हर स्त्रीअ खे शक्तिअ जो वरदान ॾिनो आहे। हर स्त्रीअ में शक्ति समायल आहे। असांजे सभिनी शास्त्रनि में स्त्री शक्तिअ जूं अनेक गाथाऊं ॻायल आहिनि। प्यारा साथियों, हीउ ॾिणु न फ़क़ति नियाणियुनि ऐं सुहागणियुनि जो आहे पर सॼे परिवार जो आहे। हर स्त्री हर नियाणी पंहिंजे परिवार जी ख़ुशी ई घुरंदी आहे। हिन पवित्र प्रेम वारे श्रद्धा ऐं उमंग वारे ॾिण टीजड़ीअ जूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं हुजनि। जय झूलेलाल।